जैसा वणे तैसा ॻाल्हाए, असांजो मथो न खा। वञ पंहिंजे मुड़ुस जे कमरे में किर। ऐं हा ॿुध, आईंदा हेॾे असां ॾे न ईंदी कर। मूं तव्हांजो कहिड़ो गुनाह कयो आहे? मां त ख़ुदि रईस जे ज़ुल्म जे घाणे में पीड़जी रही आहियां। तूं हिते छा सम्झी आई त तोखे असीं हिते छट पाराईंदीसीं? ऐं तोखे पटराणी ठाहे वियारींदीसीं? तोखे चयोसीं न असीं तोसां कोन ॻाल्हाईंदीसीं। मां चवां थी शराफ़त सां हली वञ पंहिंजे कमरे में। हा, मूं तव्हांखे अॻु बि चयो त मूं रईस सां शादी पंहिंजी मर्ज़ी सां कान कई आहे। तव्हां सोचियो था भला तव्हां कहिड़े शख़्स सां शादी ख़ुशी सां कंदियूं जेको मुंहिंजे पीउ जी उमिरि जो आहे? तव्हांखे मूंसां ॻाल्हाइणो पवंदो। चयोसीं न त तोसां कोन ॻाल्हाईंदीसीं। ख़ुदा जे वास्ते मूंसां ॻाल्हायो, ख़ुदा जे वास्ते, न त मां पंहिंजो मथो फाड़े रखंदसि। भाभी, भाभी छा थी करी? भाभी असीं तोसां ॻाल्हाइण लाइ तयार आहियूं। न रो मारी। जहिड़ियूं कैदियाणियूं असां तहिड़ी तूं। हिक कैदियाणीअ जो ॿी कैदियाणी सां कहिड़ो लिखो? मारी, मां तोसां कॾहिं बि कोन था, पर तूं मुंहिंजी न्याणियुनि जी ॿी आहीं। मूंखे तो ते तुंहिंजी जवानीअ ते रहम थो अचे। हाणे मां तोखे कॾहिं कोन बचाईंदी, कॾहिं कोन बचाईंदी। सरकार, हेतिरा ॾींहं थी विया आहिनि तव्हां सतावड़े ते पहुता आया आहियो। कोड़ा खान इहे रीतूं असां वटि कोन हलंदियूं। असांजी कुंवार हिकु दफ़ो हवेली में ईंदी आहे त पोइ हुनजो लाश ई ॿाहिरि निकिरंदो आहे। पर सरकार, सतावड़ो करणु त सॼे जहान जो रवाजु आहे। इहा त ज्यादती आहे। कोड़ा खान तो पंहिंजी धीउ 60 जिरेब ऐं हिकु ट्रैक्टर एवज़ विकिणी ॾिनी आहे। हाणे हुन सां तुंहिंजो को बि वास्तो कोन्हे को, तूं हुनखे मोसाए छॾ। सरकार, भला मां पंहिंजी न्याणी सां त मिली सघां थो? मूं तोखे अॻु में बि सम्झायो हुयो ऐं हाणे वरी ॿुधायां थो त असांजी हवेली में अॼु ताईं कंहिं ग़ैर मर्द जो पेर नाहे पियो ऐं तूं मुंहिंजे लाइ ग़ैर मर्द आहीं। तव्हां छा पिया चओ सरकार? मां त तव्हांजो सहुरो आहियां सरकार। अड़े बाबा, मुंहिंजा ॿिया बि सहुरा हुया ऐं उहे बि वीचारा ईअं ज़िंदगी गुज़ारे वञी क़ब्र में पिया। तूं वञी पंहिंजे घर वेह। छा बस? सरकार, इहो ज़ुल्म आहे सरकार। को बि ज़ुल्म कोन्हे, इहे मुंहिंजूं रीतूं आहिनि। उथां हलंदो थी उथ त वरी मुंहिंजे वाता को गुथो लफ़्ज़ न निकिरी वञे तुंहिंजे लाइ यार। आख़िर मुंहिंजो सहुरो आहीं। ठीकु आहे सरकार। ॿाहिरि ॻाल्हि ॿुधी कर। निसार घर पहुची वियो हूंदी, हुनखे सम्झाए छॾिजांइ त टर न करे, असां मुंहिंजे हथां मरी न पवे। ठीकु आहे सरकार। मां तुंहिंजे सहारे ॿुधायां, जेकॾहिं तूं हली वञे त पोइ मां कंहिंजो थींदुसि? बाबा, तव्हांखे कंहिंजे बि सहारे जी ज़रूरत कान्हे। तव्हांखे त दौलत ऐं मिल्कियत जो सहारो घुरिबो हो, सो तव्हांखे मिली वियो। तव्हां लाइ इहो ई सहारो काफ़ी आहे। ईअं न कर यार, मुंहिंजा सभु दरवाज़ा बंदि न कर, अकेलो करे दॿ। न बाबा, हाणे तव्हां इहे ॻाल्हियूं इन करे पिया कयो जो तव्हां पंहिंजे कीअ ते पछतायो पिया, छो त रईस जो असुलु रूप तव्हांजे साम्हूं अची वियो आहे। चला, तूं चईसि, तूं सम्झाइसि। मां छा चवां? हिन खां अॻु में कॾहिं कुझु मूं ॻाल्हायो आहे जो हाणे ॻाल्हायां? अरे चङो भलो घर तबाह करे छॾिए,
मुझे सोनी सेफ्टी दियो धंधे में पिटी करे दे हाणे पुट बातल मां वञाई तो मां हथ तो बधा ये बाबा मूंखे गुनहगार न कयो मां त रहणी नथो चाहियां जंहिं घर में मुंहिंजे सलाह मसलियत जो को बि मुल्ह न आहे उते मुंहिंजो रहणु अजायो आहे छा कया काॾे हो यार तव्हां अलाह खां इहा दुआ घुरो त ॿी बि धीउ ॾेव त ॿिया बि 60 जरेब ऐं ट्रैक्टर मिली पवंदो आहे चङो मां दुआ कजांइ मां मुंहिंजी भेण जी पार त हुजे ईंदे वेंदे पई भेरो कजांसि तूं जिथे बि हुजी पंहिंजो ख्यालु रखिजे थी सघे हिन मां खे मोहणो पियो ॾेखारी अबा हा मां चङो बाबा यार हथ छत यार इसके साथ रही न बाबा हाणे खुदा हाफ़िज़ मारी केतिरो ख़ामोश रहंदी आहे ये भितियूं आहिनि जेके एतिरो ख़ामोश रही सघनि थियूं घुम फिर हवेली खे ॾिसो घर वारनि सां खिल ॻाल्हाए हा ठीकु आहे मां कंहिं कम सां ॿाहिरि वञी रहियो आहियां शाम ते मोटी वेंदुसि ठीकु ये मेरू की ओछ तो छा थी वियो आहे हूअं त ठीक हुई ठीक वरी किथे जॾहिं खां तूं बख़्शाइण जी ॻाल्हि ॿुधी अथां बसि इहो हाल आहे जेको ॾिसी थी ख़बर त कान थी पए त अलाए छा थी वियो आहे बचड़ीअ खे मूंखे त लॻे थो कंहिं जिन अची वासो कयो अथसि न न हिनखे जिन कोन्हे हिनखे ज़रूरु का बीमारी आहे मूंखे सभु कुझु सम्झ में अची वियो हिनखे कहिड़ी बीमारी आहे न न हिनखे का बीमारी कान्हे आमना सच थी चवे कि जिन ई वासो कयो अथसि ॾिसी कोन थी त कीअं टिकंदा आहिनि जॾहिं बि नाजाइज़ सख़्ती चोट ते पहुची वेंदी आहे त अक्सर औरतुनि सां इहे मसइला पैदा थींदा आहिनि मूंखे सम्झ में नथो अचे त हिन कैद में तव्हां हेतिरी ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे छा कयूं असांखे पुछण लाइ ज़ुबान आहे पर हुन मां हिकु लफ़्ज़ कोन थो उकले जेकॾहिं उकले थो त वितर ज़ुल्म इन करे माठ कयूं वेठियूं आहियूं मां बि त इहो ई चवां थी त तव्हां माठ करे छो वेठियूं आहियो त ॿियो छा कयूं कराह बि हुजे न अञा असीं पंहिंजे हक़ घुरण लाइ ऊचियूं थियूं त बेदर्दीअ सां असांजे हक़ जे गले ते लत ॾेई हुनखे जीबाड़े बख़्शाए थो वञे असीं कीअं कयूं काॾे वञूं तव्हां भली न पुछो पर मां इहो ज़ुल्म बर्दाश्त कोन कंदसि मूं रेस सां पूरी हयाती न ॻाल्हाइण जो कसम खाधो हुयो पर हाणे मां हुन सां ॻाल्हाईंदुसि तव्हांजी ऐं पंहिंजे हक़नि जी साणस ॻाल्हि कंदसि ख़्यालु कजां मारवी किथे तूं नजमा वांगुरु हिन ज़ुल्म जे घाणे में पीड़जी न वञी मरणो त हिकु ॾींहुं आहे कोई मरण खां डिॼण कंदो घटि में घटि खेसि महरो जो इलाज कराइण लाइ ज़रूरु आमादा कंदी पोइ ज़िंदगी रही तक बि पई पाण पतोड़ी लॻे त ॾाढो मुश्किल थो असांजी बि हेतिरी हयाती गुज़री आहे मरंदे मरंदे बचियूं आहिनि पर मजाला जो रेस को ध्यानु बि ॾिनो हुजे न न थी सघे थो त रईस कुंवार जो चयो क़बूल करे छो त जॾहिं आउं बि नई नई पढ़ण जी आई हुयसि न त रईस
की अंगल वारा मुंहिंजा बि खणंदो हुयो। हा हा रईस अचे त मां ॻाल्हायां। यार रज़ाक मुंहिंजे हिते रहण जे करे तोखे तकलीफ़ त कोन्हे ईंदी। यार कमाल थो करे, कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। तुंहिंजे हिते अचण करे मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। तूं हिते आराम कर, हीउ तुंहिंजो पंहिंजो ई कमिरो आहे। यार इहो तुंहिंजो थोरो मूं ते ज़िंदगीअ जो अहसान रहंदो। यार निसार, अॼु सॼो ॾींहुं मां तुंहिंजे बारे में सोचींदो रहियो आहियां। निसार, तोखे सीएसए जे इम्तिहान में ज़रूरु अपीयर थियणो आहे। इम्तिहान बाक़ी ॾींहं घणा बचिया आहिनि, महीनो खनि त मस अथनि। यार तूं सम्झी छो नथो, मां फिनांशियली अफोर्ड नथो करे सघां। मां पाण खे किथां फिनांस कंदुसि, किथां आणींदुसि मां पैसा। कमाल थो करे, हेतिरे वक़्त खां पियो तयारी करी, हाणे अची अची 1.5 महीने में तूं पेर पियो पोइ हिते करे। यार मां सख़्तु शशोपन में आहियां। मूंखे इहा ख़बर कान थी पए त मूंखे छा करणु घुरिजे। हिकु त घरू मसइलनि एतिरो त उलझाए छॾियो आहे जो ज़हन कंहिं ॿिए तरफ़ माइल ई नथो थिए। निसार, मुंहिंजी सलाह मञ, सीएसए ॾे। असां सभिनी दोस्तनि जो तोसां पूरो पूरो साथ आहे। असांखां जेको पुॻो तुंहिंजी पूरी पूरी मदद कंदासीं। असांजी पूरी पूरी कोशिशि आहे त तोखे 4-5 कलाकनि वारो जॉब बि वठी ॾियूं। उतां तोखे 1500-1600 रुपया मिली वेंदा। इहो त ठीकु आहे, पर तोखे त ख़बर आहे त इन इम्तिहान लाइ फुल कंसंट्रेशन करणी पवंदी आहे। ऐं हिन वक़्तु मुंहिंजे ज़हन में रुॻो घरू ॻाल्हियूं पियूं रचिजनि। तूं हिन महिल मुकमल आराम कर, बिल्कुलु रिलैक्स थी, पोइ तयारी शुरू करे ॾिजांइ। तूं पाणे सोच, अगरि तोखे DMG या पुलिस ग्रुप मिली थो वञे त पोइ तूं उन रेस लक्ष्मी रखान खे बि आराम सां पेश करे ॾींदे ऐं उन खां पंहिंजी भेण जो हिसाब किताब चङे नमूने वठी सघंदे। यार चङी सच थो, मुंहिंजे अंदर में बि इहा आंध मांध मतल आहे त इन साल में शख़्स खे अहिड़ी त सिखत ॾिजे जो मरंदे घड़ी ते विसारे न सघे। त पोइ इहो सीएसए में कामयाबु थियण खां सवाइ नामुमकिन आहे। तुंहिंजे लाइ इहो मुक़ाबले इम्तिहान को मसइलो न आहे। तूं इहो इम्तिहान सुठे नंबरनि में पास करे सघीं। ठीकु आहे, कोशिशि कंदुसि। कोशिशि न, हिम्मत 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 मर्दा, मदद ख़ुदा। पर यार पोइ मुंहिंजे जॉब लाइ कोशिशि कजांइ, मन का वाहर थी पए। हा तूं हुन लाइ बेफ़िक्र रह। मुंहिंजे हिकु दोस्त जो पीउ कारखानेदार आहे, मां हुनखे चई तोखे नौकिरी वठाए छॾियां। तूं रुॻो पढ़ाई शुरू कर। रईस, मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। मारी तो मूंसां ॻाल्हायो? अड़े मारवी, मां त तुंहिंजे ॻाल्हाइण लाइ सिकी मोर। हुकुम त कर तूं। रईस, तव्हां अचण सां मेहरू जी हालत पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिठी आहे। हुनखे कंहिं डॉक्टर खे ॾेखार, हुनजी इहा हालत मूंखां ॾिठी कान थी थिए। हाज़ुर मुंहिंजा सरकार, तूं ॿियो को हुकुम कर। बसि रईस। बिजली, मुंहिंजे ख़्याल में त हुनखे का बि बीमारी कान्हे का। मां सम्झां थो त महरूअ खे हिसाब थी वियो। तावीज़ तव्हां कबस त ठीकु थी वेंदी। न रईस, हुनखे हिसाब कोन्हे, हुनखे ज़रूर का दिमाग़ी बीमारी आहे। सफ़ा का मासूमड़ी आहे मारवी। मुंहिंजे अखियुनि अॻियां अलाए केतिरा अहिड़ा मिसाल थिया आहिनि जेके तावीज़नि सां ठीकु थींदे मूं ॾिठा आहिनि। न रईस, मुंहिंजी सोच मुताबिक़ हुनखे हिसाब न पर बीमारी आहे। तूं हाणे चवीं थी, बाक़ी मुंहिंजे ख़्याल में त कंहिं जिन जो वासो थियो। ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि अॻिते, पर कुझु कयो, किथे हू पाण खे नुक़सान न पहुचाए। मारी हाणे हीअं था कयूं जो माई जिन्नीअ खे था घुराए वठूं, उहा किताब कढंदी आहे। किताब कढी ॿुधाईंदी त महरूअ खे हिसाब आहे या बीमारी आहे। उन खां पोइ को न को क़दम खणंदासीं। सरकार मानी तयार आहे। इहो मारीअ लाइ छा रंधियो अथव? सरकार खीरो पलो घुरायोसीं तो रधो अथव। हा, चवण मानी त पोइ था खायूं, पर हीअं था कयूं जो पहिरियों तूं माई जिन्नीअ खे वठी जेका किताब कढंदी आहे। हाज़ुर सरकार।
इहो मारी हिकिड़ी ॻाल्हि मां चवां मूंसां कॾहिं बि को अहिड़ो अंग न कजांइ जेको मुंहिंजे हवेली जे रीतुनि रस्मुनि जे ख़िलाफ़ न रीत तव्हांखे मारू जो समूरो इलाज कराइणो पवंदो, चाहे खेसि दिन हुजे या का बीमारी। मुंहिंजा साईं मूं चयो न मां उहो सभु कुझु कंदुसि जेकॾहिं हवेली जे रीतुनि रस्मुनि जे ख़िलाफ़ न हूंदो बसि। तव्हांजो इहो चवणु क़बलत वक़्तु आहे रीत, माई जिनी अचे त पोइ को फ़ैसिलो कजे। अच्छा चाची भली करे अम्मा ख़ुशि त आई न? चाची ख़ुशि त आई न? कोड़ो ख़ुशि अथई? शुक्र आहे रब जो अबा, सभु ख़ुशि आहिनि। कोड़ल ओताक में वेठो आहे, मां सां गॾिजी आयो आहे। हा तव्हां पाण में तेसिताईं ॻाल्हियूं ॿोलियूं कयो, मां कोड़ल सां कचहरी करे वठां। तुम्हें मारी बेटी है? हाँ माँ, घर बड़ी जिंदगी। अम्मा ओके तो शिकायत है कही थी अम्मा बाबे के तो अंदर चल मना है, तू के तो मना कोने तो भी जन्म मोस आयो है। मां तो रोज मराती सोचती है मार विधि तू छाती समझी तो इन ये बार मेरे वो तू थी सड़ी न थी न इन ये बार मेरे वो तू अकेली न मां भी पैसा रहा हाँ तो सड़ी सड़ी खाक थी पई आया। अम्मा मां तव्हांखे रोज रोज याद कंदी आहियां बाबा खे तोखे तनिसार मारी दिए छोटी फटंदे लूण बुरकी और सॼी फटी पई आहियां हाणे त फट फिरी नासूर थी पिया आहिनि। मां बि छा कयां मुंहिंजी बि तव्हां घसो नथी सरे जंहिं वक़्तु बि तव्हांजी यादियूं थी सताए त अंदरि में घाव पइजी था वञे अंदरि में वठ पइजी था वञे। धीअ मां मरी पवां पर तुंहिंजो पेट दर खां ॿाहिरि न कढां पर पिणे खे धूड़ पई जंहिंखे लालच अंधो करे छॾियो हाणे त साॻो पछताए पियो। भाभी खे त ख़ुशि थियणु खपे अम्मा रब हुनखे हिकु धीउ ॾिनी उन मां हुन 60 जरे ज़मीन ऐं हिकु ट्रैक्टर कमाए वरितो। अम्मा ॼमण त मुंहिंजो गलो घुटे छॾी हा त हू सुठो हो ही सो त न ॾिसां हा। बसि कर धीअ बसि कर पिणे खे खयो खुटीअ जो वञी रईस सां अटकियो। भाभी जेको चाहे सो मिलियुसि नड़ी धीअ काथे न को ट्रैक्टर मिलियो अथसि न का ज़मीन मिली इन लाइ त पियो रईस जा चकर हणे अॼु बि इहो ई ॻाल्हाइण आयो अथसि। कोड़ा न तूं को बि कंहिं क़िस्म जो बि उल्को न कर 60 जरे बि ज़मीन ऐं ट्रैक्टर तोखे लिखाए ज़रूरु ॾिबो। सरकार कॾहिं फ़सुल जी मुंद पई चढ़ंदी वञे ऐं मां इहा मुंद ज़ाया करणु नथो चाहियां। अरे बाबा